नाज़रीन, JTN वेब न्यूज़ तव्हां ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। करमपुर जे ॻोठ शबीराबाद बिजराणी में रहिस फौजल इडाणी जे सरपंचे में चोलियाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणे खूनी तकरार जो निबेरो कयो वियो आहे। धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ जवाबदार अली गौहर चोलियाणी धुर ते मक़तूल खुशहाल चोलियाणी जो क़तल ॾोह साबित थियो। धुरनि पारां कयल ख़र्च ख़तमु करे जवाबदार धुर मथां क़तल साबित थियण ते खून बा 12 लख ॾंड रखियो वियो। जवाबदार अली गौहर चोलियाणी धुर फ़रियादी वशाल चोलियाणी धुर खे 50,000 मौक़े ते अदा कया। फ़रियादी धुर जवाबदार धुर खे 2 लख मौक़े ते माफ़ करे छॾिया। बक़ाया ॾंड जी रक़म 9.5 लख जवाबदार धुर फ़रियादी धुर खे 3 मुख़्तलिफ़ क़िस्मनि में अदा कंदी। निबेरे खां पोइ धुरनि खे भाकुर पाराए पाण में खीर खंडु कयो वियो। आख़िर में यादि रहे त 2004 वारे अरसे दौरान ॻोठ अंबल खान चोलियाणी में जवाबदार अली गौहर चोलियाणी धुर फ़रियादी वशाल चोलियाणी जे पीउ खुशहाल चोलियाणी खे वण तां लीमो पटण वारी ॻाल्हि तां झेड़े में क़तल कयो हो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।